इन में अॼु आइनी बहरान शुरू थी वियो आहे। अॼु ॿियो सुवाल इहो थियो जंहिं करे कोर्टूं केस न हलाए सघियूं त हीउ केस आइनी बेंच में हलंदो या आम बेंच में हलंदो। हाणे आम बेंच कहिड़नि जजनि ते मुश्तमिल हूंदी, आइनी बेंच कहिड़नि जजनि ते मुश्तमिल हूंदी, इहो सॼो जेको आहे सो जुडिशल काउंसिल फ़ैसिलो कंदी। 26 तरमीम में 199 जा पावर जेके खसिया अथऊं असांजे हाई कोर्ट्स खां, जेके सूबाई कोर्टूं आहिनि, हाई कोर्ट्स आहिनि, उन खां खसिया अथऊं त हाणे हिते अॼु ई असांजी कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट हुई जंहिंमें कोर्ट नंबर 1 उहो डिस्चार्ज थियो त कमु कोन हलियो। इन जे करे 199 जा पावर हाणे 26 तरमीम मुताबिक़ जेका नई बेंच ठहंदी कॉन्स्टिट्यूशनल बेंच उनखे पावर मिलंदा। हिन वक़्त ताईं का बि पोजीशन क्लियर कोन्हे। हाणे इहा ख़बर न आहे त सूबाई काबीना या सिंध असेंबली मां जेके रूल्स फ्रेम थींदा हाई कोर्ट्स जे लाइ कॉन्स्टिट्यूशनल बेंच जे लाइ, उन खां पोइ ख़बर पवंदी त हाणे कॉन्स्टिट्यूशनल बेंच असां सखर खे ॾियनि था, लाड़काणो हैदराबाद बेंच खे ॾियनि था, मीरपुर ख़ास खे ॾियनि था या नथा ॾियनि। हिन में इहो आहे त जेको लोकल माण्हू आहे जेको आसानी सां कोर्ट खे पहुची सघे पियो, पिटीशन करे सघे पियो, उनखे ॼण मुश्किलात जो जेको आहे माना मुंहुं ॾियणो पवंदो, पोइ उनखे सफ़र करिणो पवंदो, अचिणो पवंदो, वञिणो पवंदो ऐं उनजा अख़राजात ॼण वधी वेंदा। पोइ इन हवाले सां थोरो आवाम खे तकलीफ़ ॼण थींदी माना इहा। सिंध हाई कोर्ट सखर बेंच 26 आइनी तरमीम नाफ़िज़ थियण बाद 40 केसिस जी ॿुधणी रोके छॾी। वकीलनि खे नयूं आइनी दरख़्वास्तूं दाख़िल न कराइण जी हिदायत। वकीलनि मूजिबि जस्टिस ज़ुल्फ़िकार अहमद ख़ान 40 खां वधीक आइनी दरख़्वास्तुनि जी ॿुधणी न हलाई। जस्टिस ज़ुल्फ़िकार अहमद ख़ान रिमार्क्स में चयो त आइनी बेंच ठहण बाद दरख़्वास्तुनि जी ॿुधणी हलाए सघिबी। सीनियर वकील शबीर शेर टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 26 आइनी तरमीम खां पोइ अदालतुनि में बहरान अॼु शुरू थी चुको आहे। सियासतदाननि पंहिंजा ज़ाती मफ़ाद पूरा करण लाइ तरमीम कराए छॾी, हाणे नतीजा आम माण्हुनि खे भोगणा पवंदा। वकील आचर गबोल चयो त आइनी तरमीम खां पोइ वॾो मुंझारो पैदा थी वियो आहे। हाई कोर्ट्स खां आइनी पिटिशन्स ते ॿुधणी हलाइण जा इख्तियार खसिया विया आहिनि। इहो वाज़े न थी सघियो आहे त सिंध हाई कोर्ट जी हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास ऐं लाड़काणो बेंचिस खे आइनी बेंच ठाहिण जा इख्तियार मिलंदा या रुगो कराची में अहिड़ी बेंच जोड़ी वेंदी। वकील रुख़सार जुनेजो चयो त आम माण्हू खे हाणे आइनी पिटिशन दाख़िल कराइण लाइ वधीक पंध करणा पवंदा ऐं वधीक पैसा ख़र्च करणा पवंदा।